मज़हब मटाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया, जेका बाद में अवामी तहरीक जे कारकुननि रसूल बख्श पलीजे जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो। उमरकोट में अवामी तहरीक जे कारकुननि पारां मोहम्मद अली जुनेजे जी अॻवानी में मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। कंढकोट में अवामी तहरीक जे कारकुननि हिंदू वापारी जे क़त्ल ऐं हिंदू सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। दादू में सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक जे कारकुननि सबियाणी हैसपाणी आफ्ताब अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करण बैदि अलामती बुख हड़ताल कई। मीरपुर ख़ास में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि मुमताज़ कोसे, ज़ाहिदा परवीन ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल कई वई। दौलतपुर सफ़न में मुर्तज़ा चौके ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। वदीन में अवामी तहरीक जे कारकुननि कामरान लाखे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे धरणो हुयो। मिठी में किशन लाल मेघवार जी अॻवानी में मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। अवामी तहरीक अॻवाननि जो मुज़ाहिरनि दौरान चवणु हो त सिंध में बेगुनाह औरतुनि जो क़त्ल ऐं हिंदू नारियुनि खे ज़बरदस्ती मज़हब मटाइण ते मजबूर करणु शर्म जोॻो अमल आहे। अवामी तहरीक अॻवाननि मुतालबो कंदे चयो त हिंदू नारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे सिंध मां बदअमनी जो ख़ात्मो कयो वञे।